वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह। अंजुमन आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़ेर तमाम हस्बे दस्तूर 12 रोज़ा प्रोग्राम आशिकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जितने भी आशिकान मुहब्ब आशिकान हैं वो सब हर साल दस्तूर मुताबिक प्रोग्राम मनाते हैं और बड़ी खुशी के साथ ये जिद्दत के साथ और रैलियाँ निकलती हैं। डेली की डेली रैलियाँ निकल रही हैं और सब जितने भी दोस्त हैं उसके अंदर भरपूर हिस्सा ले रहे हैं। हम दोस्तों से इल्तमास करते हैं कि इन प्रोग्रामों में बढ़ चढ़ के हिस्सा लें और अपने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत का इज़हार करें। अल्हम्दुलिल्लाह दस्तूर मुताबिक मरकज़ी मीलाद मुस्तफ़ा कमेटी बदीन जे तरफ़ां 30 रोज़ा जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 51 प्रोग्राम थी रहिया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह रोज़ानो पहिरीं रबियुल अव्वल खां वठी करे 12 रबियुल ताईं मुख़्तलिफ़ मसाजिदनि में मिलाद शरीफ़ जूं महफ़िलूं थी रहियूं आहिनि ऐं उलमा किराम ख़िताब करे रहिया आहिनि ऐं रोज़ाना बाद निमाज़ मग़रिब अल्हम्दुलिल्लाह आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत जी ख़ुशी में अल्हम्दुलिल्लाह रोडनि ते रैलियूं कढियूं वयूं आहिनि ऐं इंशा अल्लाह ताला 12 तारीख़ ते मरकज़ी जुलूस हल्फिया मस्जिद खां शहबा रोड खां निकिरंदो। अहिड़े तरीक़े सां पूरे शहर खे मस्जिदनि खे चौकनि खे घरनि खे सिंगारियो पियो वञे ऐं जश्न ईद मिलादुन्नबी जे ख़ुशी में हर को ख़ुशि आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह बदीन शहर में महबूब जे आमद जूं ख़ुशियूं नज़र अची रहियूं आहिनि। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। माह रबीउल अव्वल शरीफ के हवाले से जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में हर रोज़ प्रोग्राम थींदा रहनि था, जंहिंमें 30 रोज़ा प्रोग्राम जो इनकाद कयो वियो आहे, जंहिंमें 50 प्रोग्राम आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु 5 प्रोग्राम जामा मस्जिद उमर फ़ारूक अलमारूफ मंठार मुला में वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह आका करीम अलैहिस्सलाम जी विलादत बासादत जी ख़ुशी आहे पुरजोश ज़ौक़ ऐं जज़्बे सां मल्हाई वेंदी हुई। नाज़रीन, पूरे मुल्क जियां बदीन में भी जश्न ईद मिलादुन्नबी सिलसिले में मुख़्तलिफ़ मस्जिदनि में हुज़ूर पाक जे शान में प्रोग्राम कया पिया वञनि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ गलियनि ऐं रोडनि ते चरागा करे रैलियूं कढियूं पियूं वञनि ऐं मुस्तफ़ा जी आमद ते ख़ुशी जो इज़हार मुस्तफ़ा जा दीवाना करे रहिया आहिनि। अशरफ मेमण, इबरत टीवी न्यूज़, बदीन।